नाज़रीन, मक़सूद रिंद लॻ ॻोठ अलहवरा रिंद में सुघड़नि जी मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सुघड़नि ॾोर बेत गुज़ारतूं ॿुधाए वाह वाह कराए छॾी। आबिद रिंद जी रिपोर्ट। मक़सूदो रिंद लॻ ॻोठ अलहवरा रिंद में गुलाम रज़ा रिंद पारां सुघड़नि जी मच कचहरी कोठाई वई। सुघड़नि जी मच कचहरी में सिंध जे मशहूर सुघड़नि मीर ख़ान रिंद, खुदा ॾिनू मेमण, उमैद अली जमाली, हुसैन बख्श रिंद, वहीद अली टालपुर ऐं ॿियनि ॾोर बैत गुज़ारतूं ऐं सिंगार ॾेई मच कचहरी में शरीक माण्हुनि में वाह वाह कराए छो हली हड़ताल कयूं यार, कहिड़ो फ़ाइदो ख़्वार थियण जो। सुखिया वॾेरा बंगला माणियूं, पाण वॼायूं, तक ते ताड़ियूं, तॾहिं उसमें पाण खे साणियूं, छो था जीअण जंजाल कयूं यार, कहिड़ो फ़ाइदो ख़्वार थियण जो। उन मौक़े ते मच कचहरी में शरीक सुघड़नि ऐं ॿियनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मच कचहरियूं सुठो अमल आहे, संगत सभई गॾिजे थी ऐं इन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे राब्ता वधनि था, मुख़्तलिफ़ कम्यूनिटी जा माण्हू वेठा आहिनि, गॾिजी जेकॾहिं मच कचहरियूं थियनि थियूं, थींदियूं रहनि त बहितर आहे। सिंध जी सकाफ़त बि आहे ऐं सकाफ़ती अमल आहे। मच कचहरी में आयो आहियां, तमामु बहितरीनु, तमामु मूंखे दिली सुकून मिलियो आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त हीअ ॾोर बैत कचहरियूं ऐं पंहिंजी गुजारत ऐं हीअ असांजे पोएं नसल जे लाइ तमामु बहितरीनु सबक़ु आहे। हिन मां सिखणु खपे असांखे ऐं हिन खां पंहिंजो हासिलु करणु खपे ऐं तमामु बहितरीनु फस्ट क्लास। ॻोठ अलहवरा रिंद में अॼु मच कचहरी सुघड़नि जी कचहरी रचाई वई आहे। हीअ सकाफ़ती प्रोग्राम आहिनि, हीअ असांजा पुराणा क़दीमी प्रोग्राम हलंदड़ आहिनि, जंहिंमें असांजा झूना सुघड़, जंहिंमें ॾोर बैत गुज़ारत ऐं ॿियो बि फ़न थींदो आहे। सुघड़ाइप जेका आहे असांजी हिकिड़ी सिंध जो हिकिड़ो सखा आहे, सिंधी ॿोली जो माना हिकिड़ो असांजो पहचान आहे। मच कचहरी जेका सिंध जी सकाफ़त आहे ऐं हींअर जेको ज़मानो हले पियो उन ज़माने में जेके हीअ कचहरियूं आहिनि इहे तक़रीबन ख़तमु थी चुकियूं आहिनि, छो जो मोबाइल जो ज़मानो आहे। अगरि ॿ दोस्त वेहनि था त उहे बि मोबाइल में पिया ॾिसनि उन नज़र, पर हीअ कचहरी जेका असां रचाई, असां इहा ज़रूरत महसूसु कई त दोस्त गॾु थियनि, नंढा वॾा पोड़ा पका सुघड़ जीअं वेठा आहिनि असांजा अदीब लेखक, उहे गॾु थियनि ऐं हीअ हिकिड़ी सिंध जी सकाफ़त आहे जेका आहिस्ते आहिस्ते हिकिड़े तरह सां ख़तमु पई थिए। असांजो चयो त सकाफ़त खे थोरो उजागर कयूं। मच कचहरी में शरीक सुघड़नि ऐं ॿियनि जो चवणु आहे त मच कचहरियूं सिंध जी सकाफ़त आहिनि। अहिड़ियूं मच कचहरियूं हुअणु घुरिजनि, छो त अॼुकल्ह टेक्नोलॉजी जे दौर में हीअ मच कचहरियूं ख़तमु थींदियूं पियूं वञनि ऐं उन्हनि मच कचहरियुनि मां प्यार मोहबत ऐं भाईचारे जो पैगाम मिले थो। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद हुसैन रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।